थर जी तारीख़ जो तमामु वॾो नालो, NGO जो वॾो नालो, उहे पहुची विया आहिनि। साईं जी वॾी महिरबानी। होॾां कुंभे ढाणी मां तमामु परे मंज़िलूं मारे पंहिंजूं गाॾियूं करे उहे पहुता आहिनि। सारंगियार मां आया आहिनि, भगताणी ॻोठ मां आया आहिनि, सोखरू मां आया आहिनि, ऐं अञा आउं सम्झां थो पहुचण वारा आहिनि रड़ियाड़ो ऐं पंहिंजो रामजी वरी सही उमर उनड़ बस सही। सो हू तमामु परे परे बॉर्डर खां कई आया आहिनि। उन खां पोइ हिते जेके पसकदाई में शिवलाल दामोल ऐं उन सां गॾु जेके माण्हू आहिनि सभई दोस्त, उन सभिनी जी महिरबानी। ऐं ख़ासि करे जेको आहे सो कामिड़ इम्तियाज़ काज़ी, पाण सभई ठीकु ठाकु आहियूं, सही सलामत आहियूं, पर हिकिड़ी अहिड़ी बीमारी मां हींअर निजात हासिलु करे आया आहिनि। डॉक्टरनि जी बंदिश हूंदे बस ज़िद उन्हनि बंदिश आहे कैंसर जहिड़े मर्ज़ मां जेको मुब्तला हुआ, उन खां पोइ ऑपरेशन थियूं आहिनि ऐं हिकिड़ो हिसो जेको उहो कटियल आहे, उन जे बावजूदि जेको आहे सो माना उहे सभु रुकावटूं तोड़े ऐं हरनि ते पहुचनि था। हींअर बि असीं 2-3 ॾींहं जेको हेॾां हुआसीं जेको आहे घोटकी हेॾां घुमी फिरी राति ई हैदराबाद पहुता आहियूं, हिते पहुची विया साम्हूं। त इहे जेको आहे सो कठिन जेके मरहला उन मां पार पवनि था ऐं पंहिंजी जेको आहे सो जुदो जारी रखनि था। असीं खेसि बि जेको आहे सो सुर्ख सलाम पेश करियूं था। उन सां गॾु कामिड़ इक़बाल जेको थर जी तारीख़ में सभिनी खे ख़बर आहे ऐं महीने में 2-टे चकर अचे थो ऐं हिते सभु जेको हारियुनि खे जाॻाइण लाइ ऐं हुनजे लाइ वेड़ करण लाइ, ऐं इहो वाहिद माण्हू आहे जेको जंहिं पंहिंजे मक़सद लाइ छुटो, पर असां मिसकिन लाइ, मज़लूम लाइ, हारियुनि लाइ जेको आहे सो एसि ताईं क़ुर्बानी जो हुन शादी बि न कई आहे। ऐं शादी न करण जो सबबु इहो आहे त भई आउं जेको आहे कॾहिं रेल में कॾहिं जेल में, त घटि में घटि जेको आहे मूंखे पुठियां परेशानी न हुजे, इन करे हिन शादी बि न कई। असां खेसि उनखे बि सुर सलाम पेश करियूं था ऐं सभु जेका दोस्त जेका आया भली करे आया, जी करे आया, वॾी महिरबानी। बाक़ाइदा जेको आहे सो हाणे पाण ही नंढड़ी कचहरी आहे, साईं गोरधनदास आया आहिनि, साईं वॾी महिरबानी हा जी। सो ही प्रोग्राम जेको आहे सो सिंध हारी कमेटी प्लेटफॉर्म तां असीं काफ़ी सालनि खां मल्हायूं पिया। हिन खां अॻु में हैदराबाद में मल्हाईंदा हुआसीं प्रेस क्लब में, जिते वॾा वॾा दानवा दानश्वर कराची खां वठी सॼी सिंध जा गॾु थींदा हुआ। पर हिन SOP जे हिसाब सां ही कोरोना कातिल जे हवाले सां असां जेको घणनि खे तंग कोन कयो आहे, ॿारहं माण्हुनि खे सॾु कोन कयो आहे। हिते बि घणो ज़ोर न भरे, भई ठीकु आहे माण्हू 40-50-30 अची वञनि, प्रोग्राम थी वञे। शुरूआति आहे हिकिड़ी थर जी तारीख़ जी, आईंदे प्रोग्राम जेको उन खे वधीक वसी कंदासीं जेसीं मन कोरोना कातिल बि हिकिड़े पासे थी वञे। इन करे जेके सभई आया, वॾी वारी महिरबानी। हाणे प्रोग्राम जी शुरूआति जेको आहे सो सदारत हक़ीक़त में इहा सदारत जेको मूंखे करणी, इन करे जो सिंध हारी कमेटी जनरल सेक्रेटरी आहियां, पर हाणे हिते जेको आहे माहौल अहिड़ो थी वियो जेको सदारत वग़ैरह उहा छुटी। बाक़ी जेको ख़ासि महिमान जेको आहे सो कामिड़ इम्तियाज़ काज़ी आहे, साईं दयाल बहसियत मेज़बान अवी आओ 2 लफ़्ज़ ॻाल्हायो। आई थोरा मूं ते मारवाड़नि जा थर में वारी थोरी त्यां ई घणेरा भला ई उहे बेरा गणे गणे केतिरा। प्रिय सजनो, असांजा मान वारा साईं कामरेड इमदाद काज़ी, जनरल सेक्रेटरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान, कामरेड इकबाल कम्युनिस्ट पार्टी ऑफ सिंध जनरल सेक्रेटरी, डॉक्टर सोनू खंघाराणी साहब, ऐं ॿिया जेके बि असांजा दोस्त परे परे खां, जंहिंमें कुंभोई ढाणी, सारंगियार, अरनड़ो, मिठी, नवकोट, तुगूसर, भोजासर, मीहूं लंजो, मिठड़ियो ॾोट, सूरोतड़, जोगलार, भगताणी, सोखरू, उमर उनड़ ऐं वावरियुनि जी ढाणी ऐं अञा बि के ॿिया आया आहिनि। उन्हनि जी वॾी महिरबानी, वॾा वड़। असां हिन थर में ऐं थर जी बि थोरो ॿाहिराड़ी में हिकिड़ो नंढिड़ो प्रोग्राम रखियो, ऐं उहो अहिड़ी शख़्सियत जो प्रोग्राम रखियो आहे जंहिं हुन पंहिंजी पूरी ज़िंदगी ग़रीब माण्हुनि जे लाइ जाखोड़ कई ऐं हुन वॾी महिनत कई, कोशिशि कई। ऐं आउं एतिरो ई चवंदुसि त उन ई माण्हू असीं जेको हींअर साह खणूं पिया, उहो उन जी महिरबानी हुई ऐं उन ई असांखे घस ॾेखारियो। उन जे करे असीं हींअर इन धरती ते कुझु सम्झूं पिया, कुझु हलूं पिया। इन्हनि माण्हुनि जी वॾी महिरबानी आहे जेको इन ई प्रोग्राम में असांजो साथ ॾिनो अथनि। उमेदु आहे त आईंदे वरी इन ई खां बि वॾो प्रोग्राम कंदासीं। अव्हांजो साथ रहियो त अव्हांजूं वॾियूं महिरबानियूं, लख एहसान जेको असांखे साथ ॾिनो ऐं असांजे इन प्रोग्राम आया। महिरबानी। मूंसी करे अंदरि जिनी अधु डूंगर सही ॾोरींदियूं। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि जेको सदाईं प्रोग्राम में साईं ईंदा रहनि था ऐं इहा शिकायत रहे थी साईं जी त मूंखे प्रोग्राम में ॻाल्हाइण था ॾियो। आउं गुज़ारिश कंदुसि भगत कलाराम खे जेको पंहिंजा जेको चंद पंहिंजा वीचार उहो वंडी। साईं पहिरें नंबर त आउं एतिरा वॾा मोज़ज़ माण्हू उन्हनि जा नाला मूं वटि हाफ़िज़ में न आहिनि। इन जे लाइ सभिनी खे आउं गुज़ारिश कयां थो, मुंहिंजी वेनती आहे
मुंहिंजा आशीर्वाद क़बूल कनि जेके बि आहिनि वॾा आहिनि नंढा। हीउ जेको प्रोग्राम हलनि था इंसानी सूरत ते, इन में मूंखे हिकिड़ो लफ़्ज़ साम्हूं अचे थो, उन लफ़्ज़ जे उबते पैमाने जो सभु ज़िक्र आहे। पोइ कहिड़े क़िस्म जो आहे? लफ़्ज़ आहे कुदरत जो खेल। खेल जो सिर्फ़ु उबतो पैमानो कयो छा थिए थो लेख। कॾहिं खां कुदरत जो खेल हो, कॾहिं खां लेख आयो। मूंखे बि जहिड़े नमूने माइटनि वरितो सिक सां पिनी सां, उहो बि हिकिड़ो अंधविश्वासी अक़ीदो हो, उनखे मां बि कोन मञणु चाहियां। अहिड़ा अबोज माण्हू आहिनि, टे क़िस्म जा माण्हू आहिनि, हिकु गुमराह आहिनि, गिरवी आहिनि, गिरफ़्तार आहिनि। इहे मूं ॾिठा आहिनि पंहिंजे ॻोठ में, सिर्फ़ु या ॿिए में। हाणे उहे माण्हू जेके गुमराह आहिनि, उहो लेख जे हिसाब में जेका कहीं बि वॾे माण्हू जो ठपो लॻी वियो त उनखे अहल करार ॾींदा आहिनि। छो आहे बि सही, कंहिं मुख़्तियार करे वठे नाजाइज़ जेके दरख़्वास्तूं जेके अंदरि आहिनि, या को अहिड़ो कमु का डॉक्यूमेंट आहे उन अंदरि घुसाए ऐं उहो ठपो हणाए सघनि था। इहे बि मूं जेके रवीने बि नमूना ॾिठा आहिनि। पर क्वेश्चन छा आहे? क्वेश्चन मूं वटि हूंदो सच जो। सच हमेशह ई कड़वो आहे, खारो आहे, ॾुखियो आहे, उहो लॻंदो आहे। इन जे करे मूंखे इहा वॾी ख़ुशी थी आहे हिन ॿिनि शख़्सनि जी। ॿिया हे जेके हुननि जा बिल्कुलु अहम अफ़सर आहिनि, आयल आहिनि, ऐं हिननि जी राब्ते में आयो आहियां, बिल्कुलु निशानो थी वियो आहियां। मूंखे लेबल लॻल हो भगत, ऐं इन जे करे आउं चवां थो त हिननि ॿिनि शख़्सनि खे महिरबानी एॾी आहे जो हिननि माण्हुनि खे उजागर कया आहिनि। शाबस इन्हनि खे जे ॿिया ई सभिनी खे थकियाई थर थियल चढ़ चुकियाई चोटीअ, हलंदे होत पुनूं ॾे भव मिड़ई भेल, उथी राओ रेल वेठनि था वारी वरे। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि साईं सोखरू खां कही आयल मोरूमल खे तो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। महिरबानी तव्हांजी ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। असां वटि सिंध आरी कमेटी खां आयल जनरल सेक्रेटरी इमदाद काज़ी साहब, डॉक्टर सोनोमल खंगारानी, ॿियनि जेके ॻोठनि खां जेके सभु आयल आहिनि, सभिनी खे नमस्ते। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। साईं ॿुधायो त हाणे अहिड़े ॾुखे वक़्त मां गुज़रिया आहियूं जीअं शुरूआती त असां बि ॿुधो आहे त खंघण कोन ॾींदा हुआसीं, ऐं हेठि जो आहे थुक बि कोन लाहींदो, त अॻियां लोटकी टंगियल हुई, पोयां ढींगर हो, त हुननि जो आहे इन हिसाब सां जेको उन्हनि दौरनि मां जेके ॾुखियाईनि मां गुज़रिया, इन माण्हू जेको आहे कोशिशि कई, उन्हनि मां जान छॾाई आहे। इन हिसाब सां अहिड़ा जेको आहे थर में पहिरियों भेरो हीअ जेको बेड़ा को रखियो आहे, इन हिसाब सां असां चऊं था त महिरबानी अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि जे माण्हुनि में सुजागी पैदा थिए त छा असां आवाज़ूं ऐं किथे बीठा आहियूं। साईं मोरूमल जी वॾी महिरबानी। मोरूमल सां थोरो मसालो ही बहादुर माण्हू आहे जंहिं सोखरू जहिड़े ॻोठ में जिते कई मसइला थियनि था, उते को बि जेको आहे सो कंध मथे खणण लाइ तयारु कोन्हे। हिननि जी तराई पुराणी, उन में जेको आहे सो मंगरनि जेको आहे सो कंदा वढिया, पोइ उन ते पोइ वरी हिन सां जेके बदतमीज़ी कई, उन नतीजे में दरख़्वास्तूं ॾिनियूं, केस अञा हले पियो, विढ़े पियो। सो वाहिद माण्हू आहे जेको घटि में घटि उन ज़ालमनि सां अटकियो आहे, पंहिंजे हक़ जे लाइ विढ़े पियो। असीं जेको आहे सो वेलकम करियूं था ऐं असीं अव्हां सां गॾु आहियूं। असीं बिल्कुलु हींअर असीं वियासीं उते जे ॻोठ जे वियासीं, असां हमदर्द आहियूं उन जा, ऐं जेको मरहलो आहे उन में असीं पाण कढूंदासीं। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि तुगू सभा कई आयल साईं बीजल राम खे बीजल सिंधी सॾाए थो, ऐं तमामु पढ़ियल लिखियल माण्हू। ऐं जॾहिं बि ॾिठो आहे त साईं हथ में किताबु आहे, पढ़ियल लिखियल माण्हू, बाशहूरु माण्हू। ऐं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। बीजल सिंधी। महिरबानी साईं दामर अमर साहब। साईं दामर अमर साहब ॻाल्हि कई दोस्त जी, जेको पहिरीं ॻाल्हाए विया साईं सोखरू खां। इहे मसइला असांजे थर में तक़रीबन हर ॻोठ जा मसइला आहिनि। किथे प्लाटनि जो मसइलो आहे, किथे राश जो मसइलो आहे, किथे कीअं। असां ते लेबल लॻल आहे अॼु बि त ही धणी मारनि। असीं कहिड़ियूं आहियूं, इंसान आहियूं, माण्हू आहियूं। असां बि हलूं फिरूं था, साह खणूं था, खाधो खाऊं था, कपिड़ा पाऊं था, जियूं पिया, जियूं पिया या ज़िंदगी गुज़रे पई, त असां ते को मालिकी ॿियो को पियो करे। असां कंहिंजा ग़ुलाम आहियूं अॼु बि हिन दौर में बि। त अॼु हिन दौर में असीं ही टेक्नोलॉजी जो दौरु आहे, इन दौर में जेकॾहिं ग़ुलाम आहियूं त तव्हां सम्झो था जॾहिं माण्हुनि में तइलीम न हुई, काफ़ी बंदिशूं हुयूं, जॾहिं तइलीम हासिलु करणु, पढ़णु, पूॼा पाठ करणु, मंदरु वञणु, या को अहिड़ो को बि
कमु अहिड़ो हुजे जेको गलीज़ न हुजे, नफ़रत जोॻो न हुजे, अहिड़ो कमु असां करणु असांजे लाइ वॾो पाप हूंदो। जेकॾहिं असीं पूॼा करियूं त माना इहो ई पूॼा करियूं त को बि रजवाड़ो या अहिड़ो को माण्हू गुज़रे त उन खां हथ न लॻाऊं, परे बि नमस्कार करियूं ऐं पुठी राति बिहूं त जो असां जूं नज़रूं हुननि ते न पवनि, जीअं हू पलीत न थी पए। अहिड़ियूं शयूं हुयूं जेके असांखे ग़ुलाम ठाहे वेठियूं हुयूं। असीं इन ग़ुलामी जे दलदल मां असांखे कढण वारो डॉक्टर भीमराव अम्बेडकर आहे, जंहिं पहिरीं तइलीम असांखे विद्या हासिलु करणु मनाई हुई। तव्हां सम्झो था त उन जेकॾहिं को विद्या हासिलु करण लाइ कोशिशि कंदो हो, लफ़्ज़ हिकिड़ो बि जेकॾहिं ओम जो लफ़्ज़ बि जेकॾहिं कंहिं घटि ज़ात वारे जेकॾहिं उन उचारण कयो थिए त पिंडत पुरोहित ऐं उन्हनि जा छाड़ता उन्हनि ते वॾो तशदुद कयो थिए, उन्हनि जी ज़बान कटी वई थिए। ऐं जेकॾहिं कंहिं लफ़्ज़ खे ॾिठो थिए त उन जी अखियूं कढियूं वयूं थिए। जेकॾहिं कोई लफ़्ज़ ॿुधो थिए त उन जे कननि में सीओ विधो वियो थिए त हू ज़िंदगी जे लाइ ॾिसणु, ॿुधणु, ॻाल्हाइणु ऐं इन अहसासनि खां महरूम थी वञे। उन दौर में जेकॾहिं हिकु माण्हू उथी तइलीम पिराई ऐं असांजे लाइ हिकिड़ो राह ठाही, उन माण्हू केतिरो भोॻियो हूंदो, उन माण्हू ते केॾियूं अज़ियतूं आयूं हूंदियूं। अॼु जेको असां में सफ़ेद पोशी आहे, जेको असीं तइलीम हासिलु करियूं पिया, उहो बि देन हिन जी आहे, बाबा भीमराव अम्बेडकर जी। डॉक्टर भीमराव अम्बेडकर असांजे लाइ तमामु वॾियूं सहूलियतूं करे विया आहिनि। तंहिं हूंदे बि जेकॾहिं इहा वॾियूं सहूलियतूं हुयूं, असांखे तइलीम हासिलु करण जे लाइ हींअर रस्ता खुलियल आहिनि, पोइ बि असां तइलीम खे इहा अहलियत नथा ॾियूं। असां पोइ बि पंहिंजे ॿारनि खे नथा पढ़ाऊं। असीं पंहिंजे सिगरेट जे पैकेट ते 100 रुपया ख़र्चु करे सघूं था, ॿार जे लाइ कापी जा 10 रुपया ख़र्चु असांखां नथा थियनि। चोरा कोन्हे मूं वटि पैसा, जे बाबा तूं सिगरेट पीए पियो, छॾ मूं ते तो ॻाल्हाई, मूंसां थो ॻाल्हि करी। असीं हुनखे दाबाए हिसाए हुनखे पोइ ते धिकूं था। इहा ॻाल्हि बि हिकिड़ी बुरी आहे। ॿिए नंबर ते हींअर लॉकडाउन बि हलनि पिया। इन लॉकडाउन में ऐं तव्हां पढ़ियल लिखण खे हिकिड़ो अर्ज़ु कंसेन प्लेटफॉर्म तां त तव्हां हिन लॉकडाउन जे करे तइलीम असांजी तमामु घणी मुतासिर थी आहे। पंहिंजनि उताकनि में, पंहिंजनि अजनि में जेके पंहिंजे पाड़े जा एकड़ ॿेकड़ या 4-5 ॿार आहिनि, उन्हनि खे तव्हां पढ़ायो, भले उहे अलफ़ बे वारा हुजनि, चाहे कीअं बि हुजनि, तव्हां उन्हनि जे लाइ वसीला पैदा करे ॾियो। उहे तव्हां त उहे ॿारनि जो तइलीम ॿियो सॼो नुक़सानु असां बर्दाश्त करे सघूं था। असांजो नुक़सानु जो जेकॾहिं दुकानदारी कारोबार में लॉस थिए थो त उहो लॉस असीं भरे सघूं था, पर जेकॾहिं ॿार जी तइलीम जो लॉस अचे थो, उन में वक़फ़ो अचे थो, इहो भरिजणु ॾाढो ॾुखियो आहे। इन लॉस खे ॾिसो, असां वटि हथियारी तइलीम जो रहियो आहे। सो तइलीम ते अहलियत ॾियो। हींअर बि ऐं एतिरो मूं वटि शायदि टाइम कोन्हे, ऐं महिरबानी साईं डामरेमल जी, साईं दयालदास जी, साईं इमदाद काज़ी साहिब जी ऐं कामरेड सबरी जी महिरबानी, जेको एतिरो टाइम ॾिनो। हींअर जेके पहुता आहिनि साईं मेवाराम साकी डिपले मां, ऐं ॿिया दोस्त हींअर खारीअ मां फोटोमल मावजी वारा इहे आहिनि, ऐं हिन पासे ही दोस्त नाला, ऐं रड़ियाल मां साईं भोजोमल जेको आहे सो हेडमास्टर यशस्वी टीचर जेको आहे 18-19 ग्रेड जो आहे, ऐं उहो बि जेको पहुतो आहे, वॾी महिरबानी। ॿिया बि जेके दोस्त हिते आहिनि, हाणे सभिनी जा नाला हींअर थी सघे मूंखे न बचनि। सो इहे सभु जेके दोस्त असांजा वाबस्ता आहिनि हारी कमेटी सां। हारी कमेटी जी थोरी ॻाल्हि कंदो हलां। साईं भली करे आया साईं वॾा। सो गुज़िरियल 8-10 सालनि खां पंहिंजे हिसाब सां शुरूआति कई कम जी, ऐं असां जागृता मुहिम हलाई। असां रुॻो हिकिड़ी प्लेटफॉर्म न, असां पहिरीं जेको आहे सो उन हारियुनि खे सम्झायूं था त महिरबानी करे अभी पंहिंजा ख़र्च घटि करियो। उहा अलॻि ॻाल्हि आहे जेसीं इनकलाब अचे ऐं जिते दुनिया में सहूलियतूं आहिनि, भई सिहत आहे, तइलीम आहे, रोज़गार सभई मुफ़्त आहिनि। उहे उन मुल्कनि जा जेके रवाज आहिनि हिते न आहिनि। जेकॾहिं न आहिनि त असीं घटि में घटि पंहिंजो पाण खे पलियूं
ऐं पंहिंजो पाण ख़र्चु इज़ाफ़ी अंधविश्वास ऐं ख़ासि करे जेको असांजी बीमारी ख़ुशूसन जेको असां पाण वारी जेके नंढियूं बिरादरियुनि में हीअ जेको बीमारी जेको मंशियात जी आहे पखड़ी आहे, इन जे ख़िलाफ़ु मुसलसल जदोजहद आहे। असीं चऊं था पंहिंजा ख़र्च बचायो ऐं एसि ताईं बि असीं माण्हुनि खे ॿुधाईंदो त हीअ जेको टोन आहे इहो ॿुधे ॿियो तो 2 रुपया आवाज़ वञनि था, महिरबानी करे इहे 60 रुपया बची पवंदा, इहो महिरबानी करे टोन बंदि करे छॾियो, आवाज़ हुन में को मक़सदु कोन्हे, इन करे इहो बि असीं ॿुधाईंदो त ख़र्चु घटि करियो। अंधविश्वास गुरबत ग़ुलामी में जान छॾाइण लाइ तरीक़ा जेको हुन ते जेको असीं हलंदो त घटि में घटि अॻिते कामयाबु ईंदा। हसीन धारी कॉमेडी मुख़्तलिफ़ वक़्तनि में जेको प्रोग्राम कया आहिनि ऐं हींअर ताज़ो जेको आहे 10 जनवरी ते तमामु वॾो प्रोग्राम जंहिंमें 4 ई सूबनि जा माण्हू शामिलु थिया हुआ। गिलगत तमामु आख़िरी छेड़ो आहे, त उतां खां पहुता हुआ, पंजाब खां, केपी खां वग़ैरह वग़ैरह। त इहो जेको आहे दोस्त सभु पहुता हुआ, कन्वेंशन थियो, रैली निकिती वॾी तमामु वॾी, ऐं उन जेको आहे थोरो हौसलो माण्हूअ ॾिनो, हौसलो ॾिनो त भई ज़ालिमनि सां, वॾेरनि वाहियात वॾेरनि सां ऐं व्याजखोर सेठनि सां उन्हनि जो जेको ख़ौफ़ आहे उहो मिटाइण लाइ रैली में जेको हीअ जेके माण्हू आहे 450 खनि माण्हू आहे, उन्हनि जेको रैलियुनि में जेको नारा हया उनजो ख़ौफ़ लथो। ऐं एसि ताईं जो हींअर पप्पू वेठो आहे असांजे साम्हूं, हीअ मिठड़ीअ ॾोठ जो माण्हू आहे, हिकिड़ो नौजवान जेको आहे हुन जेको हाणे एतिरो ॿुधाए थो त आऊं ज़िंदगी मूं अखि पटी ऐं मूं सिर्फ़ु हिकिड़ो भूरो ठकुर ऐं वाधू मुंहिंजो घरु, इन खां सवाइ मूं कुझु न ॾिठो, ॾींहुं राति हुनजे घर में कमाईंदो हुउसि। ऐं हीअ 8-10 महीना थिया जीअं अवां सां वाबस्ता थियो आहियां, पोइ ॿिया पंहिंजा नफ़ा असीं छुटी, पर रही ॻाल्हि मुंहिंजी ज़िंदगी जेको आहे सो घटि में घटि आऊं मिठड़ीअ खां ॿाहिरि निकिरी छाछरो शहर ॾिठो, मूं हैदराबाद ॾिठो, मूं सामारो ॾिठो, इहे शहर ॾिठा। ऐं हाणे जेको असीं हींअर आज़ादु आहियां, सॼे ॻोठ में 150 घर खां मथे ठकुरनि जा आहिनि, ऐं उन जॻह ते हिकिड़ो जेको माण्हू सीनो खोले हले थो, ऐं अहिड़ो अरबपति खरबपति माण्हू जेको ॾाढो ज़ालिम माण्हू आहे, उहो हिन ॾे जेको अंग जी इशारो नथो करे सघे। ॾाढो ख़ुशि आहे हीअ अवां रूबरू जाऊं चवां थोरो उथी हाणे नज़ारो कराए, हीअ नौजवान आहे जेको हिकिड़ो माण्हू अटकियो आहे ऐं हुन जेको आहे हुननि जी हिमत कोन थी साम्हूं इशारो कंदो वञे, ऐं ॾाढी ज़िंदगी पुरस्कून गुज़ारे अचे। हाणे पंहिंजी मज़दूरी पाण, हा बिल्कुलु ईअं कंदा ठीकु। अहिड़े नमूने हितां हीअ जेको आहे साम्हूं वेठो आहे, हीअ हैदरो नालो आहे, जेको हिकिड़े ज़ालिम सां टकराव में आयो ऐं सिंध हारी कमेटी ॿियो कुझु बि न कयो, पर जेको वठे वावेला कई ऐं हुननि जे ख़िलाफ़ु लानतूं वॾेरनि ते ज़ालिमनि ते लानतूं विधियूं, रैलियूं कढियूं छाछरे शहर में, जिते हा हूत एजेंसियुनि जो ख़ौफ़, वॾेरनि जो ख़ौफ़, हिते को माण्हू रड़ करण लाइ तयारु कोन्हे, को मज़लूम ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। उन जॻह जॾहिं 300 350 माण्हुनि जूं रैलियूं निकितियूं ऐं लानतनि जा कड़का थिया, साम्हूं वेठा हुआ, भूरो ठकर बि साम्हूं वेठो ऐं ॿिया वॾेरा साम्हूं वेठा हुआ। उन में हिकिड़ो ख़ौफ़ लथो ऐं उन में जा हिकिड़ो असांजो जेको मुजाहिद इहो हैदरो आहे, हैदरे खे चवंदुसि त आऊं महिरबानी करे मथे उते त इन जे बारे में साईं हीअ मुजाहिद आहे जेको असांजे लाइ हौसला हूंदो आहे। असां ॿियो कुझु कोन घुरूं, असां न वोट था घुरूं, न को हुन खां कुझु पैसा, असीं सिर्फ़ु जेको आहे माण्हुनि में हौसलो अचे, उत्साह अचे, माण्हुनि में जेको हिमत पैदा थिए, जेको ज़ालिम सां टकराइजी वञे। इहो वाहिद माण्हू जीअं टकरायो आहे बाक़ाइदे 1.5 साल खां, ऐं हू जेको महेश जेको ठकुर आहे उहो का कोर्टनि में हलियो, उन सां गॾु हाणे घिलजे पियो ऐं ॾाढा ॾाढो थो, हिकु दफ़ा फ़ैसिलो बि थियो, शकरदीन समेत जो सभई सुञाणो पाइनि थर जो तमामु वॾो माण्हू पंहिंजो पाण खे सॾाए थो, ॾाहो सॾाए थो, उहो साॻी आयो ऐं हुन जेको फ़ैसिलो बि कयो। हिन जा जेको पूरा 2 लख रुपया उहो छुटा, 10,000 उन ते विधासीं, पर तंहिंखां पोइ ठकुर फ्री वियो। पर हाणे जेको वरी लहर आहे पियो, ॻाल्हियूं करे पियो त महिरबानी करे मुंहिंजी जान छॾियो, भला कुझु न कुझु करियां थो। भला असीं चऊं न, हाणे जेको आहे फ़ैसिलो वरी कोर्टनि में थींदो आहे, ॿिए नमूने थींदो। साईं कांटे मां साईं फोटोमल मास्टर रिटायर्ड टीचर आहे, इहो आयो आहे, ऐं हेॾां साईं असांजो मुजाहिद बांकोमल आयो आहे फांगारीअ मां, वॾी महिरबानी आहे थोरा वञा। सो मुंहिंजा साईं हीअ सिंध हारी कमेटी जेको हींअर वांकोमल आयो आहे, जेको असांजी शुरूआति इन खां थी आहे, थोरो इन करे नवां माण्हू हुनखे ॿुधाईंदो हलां त सिंध हारी कमेटी करे छा थी। हीअ वांकोमल पहिरीं बुनियादु जेको आहे सिंध हारी कमेटी थर में अचण जो बुनियादी वांकोमल आहे। इन करे वांकोमल जेको दरख़्वास्त ॾिनी त मूं ते जेको आहे समेजन जो दबाव आहे, प्रेशर आहे मूं ते, ऐं मूं ते पूरा 2 लख रुपया कढे वठा आहिनि, सॼो ॾींहुं तंग था कनि। इन नतीजे में जेको आहे हिन दरख़्वास्त ॾिनी, पोइ असां पंहिंजी कार्रवाई जेको कई, अबरी सबरी कार्रवाई करी, उन नतीजे में जेको आहे सो शकरदीन समेत ऐं 50-60 जेको आहे माना जेके ज़मींदार हुआ उहो अची वेठा ऐं फ़ैसिले ते आया। उन फ़ैसिले में हीअ कॉमेडी इक़बाल गॾु हो, असांजो सदर हो जेको सो बलड़े जी मां, उहो कॉमेडी गुलाब जो बि हो, मीर मुनवर टालपुर जो ख़ैरपुर मीर था उहो बि हो, खां साईं दयाल बि हो, आऊं बि हुउसि, ऐं अहिड़े नमूने जेके दोस्त गचड़ा हुआ। असीं फ़ैसिले में वेठासीं, सामी 40-50 ॼणा बाक़ाइदे हू समेजा वेठा ऐं वॾी सुपर ताक़तूं भई, सो उहे वेठा। नेठि फ़ैसिलो तइ थियो
त पूर्णा 2 लख रुपया छुटा ऐं 25,000 रुपया उल्टो जेको हू ज़मीनदार ॾींदो हिन वांके खे ऐं उहो फ़ैसिलो बाक़ी थियो। हा हा उहो लिखिजी वियो फ़ैसिलो। जे लिखण खां पोइ हीउ कामिड़ जेको वरी इक़बाल जेको आहे उहो तव्हांखे अॻु में ॿुधाए चुको आहे। वेढ़ी पुट वरियाम जेको आहे माना कंहिंखां जेको लहराए कोन थो, टकराइजी वञे थो, जिते पहाड़ में टकराइजी वेंदो हलियो, उहो वेठे वेठे छा थो चवे, हारे हारे ॻाल्हि थो करे। बस आप बड़े हैं, आपने फैसला कर दिया, वो कर दिया, मैं बोलता नहीं हूँ, छोटा हूँ मैं आप सबसे, लेकिन अब आज अरबाब गुलाम रहीम भी होता, मैं 10 लाख से 1 रुपया भी कम नहीं लेता। तो बहरहाल ये जेको सभु कुझु आहिनि जेके सिंध हारी कमेटी जो जेके कामयाबियूं आहिनि सरगर्मियूं हलण जे करे नतीजे में असां हींअर जेको आहे सो घटि में घटि जेको आहे सो असां 40 खां मथे यूनिट आहिनि ऐं एतिरो हींअर जेको आहे सो असां पूरी भरपूर कुवत बि कोन लॻाई आहे। इन करे जो ही SOP जे हवाले सां असांजो नंढो प्रोग्राम हुजे पर शुरूआति हुजे हिकिड़ी क़िस्म जी। सो इहो शुरूआति कंदे ही प्रोग्राम थियो आहे। जेके दोस्त आया सभिनी वॾी महिरबानी।